अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अभी STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर जो है मलजी अपडेट थे नाज़रीन। गोलार्ची का अमानुल्लाह मेमन जी रिपोर्ट मूजिब SUP जिले बदिन जे सट्टे बेरिया टाउन सिंध जी जमीनन ते वालार से ज़ैन शाह समेत समूरन कौमी कारकुनन PP सरकार तरफा कूड़ा केस दाखिल करण ऐं सिंध में अफगान महाजिन के रायन खिलाफ मरकजी नायब सदर अमीर आजाद पमर, हैदर शाह, दानिश नूर, नाज नोतकानी, अबू नोहानी, मुनवर पहर, रब डिनो चांग रहीम जी अगवानी में गोलार्ची में CNG चौक का सवे माण्हुनि जी रैली कढी अहमद राजू रोड ते धरनो वियो। मुज़ाहिरे खे खिताब कंदे उन्हनि चयो त हिक पासे बहिरिया टाउन DHA ऐं ॿियनि मनसूबनि जे आड़ में सिंध ज़मीन ते कब्ज़ा करे धारे आबाद कया पिया वञनि त ॿिए पासे सिंध सरकार माफ़े जी वंगारी बणिजी सिंध जे क़ौमी कारकुन ते कूड़ा केस दाखिल करे रही आहे। सईद ज़ैन शाह गुज़िरियल 93 ॾींहनि खां जेल में आहे। हिननि चयो त सिंध में अफगान महाजिन ऐं ॿियनि धारनि खे हाणे सिंधियुनि खे अक़ीलतनि में तब्दील करण जी साज़िश बंदि कई वञे।